अस्सलाम वालेकुम। ही हिकिड़ो वॾो बसर सन्हो चॉप थियल मां दाग करे रही आहियां। एक ये बड़ी प्याज है, इसको बारीक चॉप कर लिया है। इसको मैं ब्राउन कर रही हूँ ऑयल में। आज मैं शेयर कर रही हूँ आपके साथ बेह की कढ़ाई, लोटस रूट्स बेह असांजा, उन जी कढ़ाई थी मां अॼु ठाहियां। ही बसर मुंहिंजो दाग थी रहियो आहे ऐं छो त ही हाणे आहे बिल्कुलु सड़ण वारी पॉइंट ते पहुचण वारो आहे, तंहिंजे करे फ़िलहालु पहिरियों हिनखे कंप्लीट कयूं था। सो ऑयल पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ खणिबो। मूं वटि आहिनि तक़रीबन कटियल बॉइल थियल अधु किलो बेह। सो ही बसर सुठो दाग थी वियो। पानी क्या विझूँ हिन में, इसमें पानी डाल रहे हैं और अब मैं आपको दिखा रही हूँ कि और क्या क्या चाहिए। ठीक है, सभिनी खां पहिरियों त ही अधु किलो बॉइल थियल बेह आहिनि, जंहिंमें मां थोड़ो लूणु विझी हिननि खे उबारे छॾियो। ज़रा सा नमक डाल के मैंने बॉईल कर लिया है इसको। उसके साथ हमें चाहिए 1 टीस्पून के बराबर लहसुन अदरक पिसा हुआ। नमक जो है थोड़ा कम डालना है क्योंकि बेह में नमक मैं डाल चुकी हूँ, तो तकरीबन आधे चम्मच से भी, आधे टीस्पून से भी कम है। और 1 टीस्पून जो है वो लाल मिर्चें हैं कुटी हुई। हल्दी मेरे पास ख़त्म हो गई है, तो मैंने बर्नी में पानी डाल के उसको जो है कंगाल के वो निकाल ली हल्दी, वरना इसमें 1/4 चम्मच हल्दी भी चाहिए। 2 टमाटर हैं कटे हुए, 1 टीस्पून से थोड़ा सा कम है सफ़ेद ज़ीरा और साबित धनिया। इसको मैंने भून लिया है तवे पे, खुश्क तवे पे। इसको अभी मैं मोटा मोटा कूट लूँगी या पीस लूँगी। ठीक है, सो ही दाग मुंहिंजो थिए तो अधु किलो बेह आहिनि मुंहिंजा, जिनखे मां बॉइल करण महिल हुन में थोड़ी लूण चपटी विझी छॾी। हैड हिन में पवंदी थोरो चमचे जी चोटी भरियल, 4 चमचे खां बि थोड़ी घटि ई हुजे त बहितर आहे। त मूं वटि हैड ख़त्म थी विया, त मूं हुन बरनी में पाणी विझी जेका हैड निकिरी सघी आहे मूं हुन मां कढण जी कोशिशि कई आहे। 1 टीस्पून आहे ही अदरक थूम पीठल ऐं उन सां गॾु 1 टीस्पून आहे ॻाढ़ा मिर्च पीठल ऐं लूणु मां अधु चमचे खां बि घटि खयों आहे, अधु टीस्पून खां, छो त बेहनि में लूणु विधियलु आहे ऐं सिर्फ़ु असां हिन मसाले जे लाइ विझंदासीं लूणु। 2 टमाटर आहिनि कटियल, उहे बि सन्हा चॉप करणा आहिनि। ऐं ही तक़रीबन मुनो टीस्पून आहे मूं वटि जीरो अछो ऐं सॼा धाणा। इन्हनि खे मूं तए ते भुञी वरितो आहे, सुकल तए ते, ऐं हाणे मां हिननि खे कुटींदमि। अच्छा, ये इसमें हम शामिल करेंगे इस वक्त ये नमक मिर्च हल्दी। तो मेरे पास तो जो है हल्दी वाला पानी है तो वो डाल रही हूँ मैं, आप हल्दी डालें। ये अदरक थूम भी गड्ढ एंड टमाटर। ठीक है, अब इसको मैं पकने दूंगी ताकि अच्छी तरह से टमाटर गल जाएं और मसाला जो है हमारा पक जाए। तो हाणे हिनखे ढकड़ी पचाईंदमि ऐं तेसि ताईं जेको आहे मां ही धाणा ऐं जीरो कुटे वठंदमि। जब तक ये पकता रहेगा इसको अभी ढक्कन दे देती हूँ मैं, हल्की आंच पे छोड़ दूंगी ताकि टमाटर अच्छी तरह गल जाएं, और तब तक मैं अपना ज़ीरा और धनिया कूट लेती हूँ। पानी तकरीबन सुकी चुको आहे। हिकिड़ो पानी हिन में मां विधो हो ऐं हिकिड़ो पानी हूंदो जेको टमाटरनि कढियो हूंदो। टमाटर का पानी और जो मैंने पानी अलग से डाला था वो सब इसका खुश्क हो चुका है। इसको अच्छी तरह भूनेंगे और इसको अच्छी तरह से पेस्ट बना लेना है। ठीक है, बसर भी असांजो सन्हो कटियल आहे, टमाटर भी सन्हो कटियल आहे, त हिनखे चङी तरह भुनी ऐं बिल्कुलु जीअं ॻारे छॾिणो आहे। टमाटर जीअं सफ़ा चिथिजी वञनि। हाणे को किथे किथे को रहिजी वियो तो कोई मसलो ना है, कोई बड़ी बात नहीं होगी अगर कोई थोड़ा बहुत टमाटर इसमें साबित रह भी जाता है तो। लेकिन कोशिश करें जितना हो सके इसको आप अच्छी तरह भून लें, भूनते जाएं। और भूनने का जो है तरीका यही है कि भूनते जाएं, जैसे जैसे पानी खुश्क हो थोड़ा सा पानी का छींटा साथ साथ लगाते जाएं। ठीक है, भुञंदा वेंदासीं, पानी खुश्क थींदो, थोरो थोरो पानी ज़रूर ज़रूर हिन में विझंदा वेंदासीं त जीअं ही चङी तरह सां हिकिड़ो सुठो पेस्ट हिन जो ठही वञे। ऐं इन विच में मां ही कुटे चुकी आहियां जीरो ऐं सॼा धाणा। ठीक है, ही 2 सावा मिर्च कटिया आहिनि, पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी सघजनि था। सावा धाणा आहिनि कटियल। सो असां हिनखे भुञंदा रहंदासीं। बाहि मां हिन जी फुल करे छॾी आहे त जीअं हे थोरो जल्दी जल्दी भुॼे। हाणे बिह असांजा ॻरियल आहिनि। ठीकु आहे, ऐं बिहनि खे एतिरो न आहे ॻारणो जो अटो थी वञनि, भत थी वञनि। बी जो है कमल की जड़ें कहते हैं उर्दू में, और मैंने कहीं पे सुना कमल ककड़ी भी कोई कह रहा था, और इंग्लिश में लोटस रूट्स। ठीक है, तो उसको जब बॉईल करें तो अच्छी तरह गला लें, लेकिन इतना नहीं गलाएं कि वो डोई लगने से जो है वो बिल्कुल ही टूट जाए और पता ही नहीं चले कि बेह है या कुछ और है। तो हिन में मां थोरो पाणी ऐड कंदमि हाणे।
पानी कुछ ज़्यादा नहीं डालना, ज़रा सा बस। ठीक है, एतिरो एतिरो पानी विझी हिनखे थोरो भुञंदासीं। हिकु दफ़ो या ॿ दफ़ा पाणी विझण जी ज़रूरत आहे। बसि सुठो हिकिड़ो पेस्ट ठाहिणो आहे। इन सां छा थींदो, हिकु त बसर ऐं टमाटर सुठा हिन में ॻरी वेंदा, ॿियो त अदरक थूम जेका असां विधी उनजी कचाइप ख़त्म थी वेंदी। भूनते रहने से अदरक लहसुन का कच्चापन ख़त्म हो जाएगा और इसका जो पेस्ट जो है वो बहुत अच्छा बन जाएगा। हाणे असां हिन में बिह शामिल कंदासीं। बिह जो है इसका पानी ऑलमोस्ट ड्राई हो चुका है। इसमें अगर पानी रह जाए तो वो पानी बहुत सारा शामिल नहीं करें आप, थोड़ा बहुत आ जाए तो अच्छा है। इसमें कुछ बिह रह गए वो मैं डाल देती हूँ। थोड़ा बिह अञा रहिजी आहिनि उहे मां विझां थी हिन में। बिहनि खे थोरो भुञणो आहे, घणो न। हिकिड़ी इंतहाई मज़ेदार ऐं लज़ीज़ बोड़ थींदो, तव्हां आज़माए ॾिसजो। सिंधी फैमिलीज़ में बिह जो हैं बहुत शौक़ से खाए जाते हैं। यहाँ तक कि जो शादियाँ होती हैं, जो फंक्शंस की रोटी खाना जो बनता है उसमें एक डिश बिह की होती ही है। तो तव्हां सभिनी खे चङी तरह ख़बर आहे त इहा सिंधियुनि जी हिकिड़ी ख़ासि खुराक है। ठीकु आहे न। हाणे बिह असांजा ॻरियल आहिनि, हिनखे असां घणो न पचाईंदासीं। अभी हम इसमें थोड़ा सा पानी डाल रहे हैं, 1/4 कप तकरीबन पानी जो है आप डाल सकते हैं, क्योंकि थोड़ा सा हमें ग्रेवी के लिए चाहिए होगा। हे बिल्कुल ड्राई असांखे ना ही ठाहिणो, खुश्क न हुजे पर रस भी न हुजे। ठीक है ना, तो ये बिल्कुल ही खुश्क होना चाहिए, ना ही इसमें बहुत ज़्यादा शोरबा होना चाहिए। और अभी इसमें हम डालेंगे हरी मिर्चें और ये भुना और कुटा हुआ ज़ीरा और धनिया। और फिर आप देखिएगा कि जब आप इसको सर्व करेंगे, जब खाने वाले खाएंगे तो क्या आपको कमेंट्स मिलते हैं। तो इनके हाँ थोड़ी देर दम ते पचाईंदासीं। 2 मिनट में इसको छोड़ती हूँ ताकि थोड़ा बॉयल होने लगे, बल्कि अभी से बॉयल हो रहा है। तो अभी मैं इसको ढक्कन लगाकर हल्की आंच पे छोड़ दूँगी, दम पे लगा दूँगी 5-6 मिनट। तकरीबन 6-7 मिनट इनके थी चुका है, 6-7 मिनट हो चुके हैं इसको पकते हुए। और इसमें आप ग्रेवी देखें, ऑयल अलग नज़र आ रहा है। ठीक है, सो ये असांजी कढ़ाई मज़ेदार तैयार है। असां हिन में विझंदासीं थोड़ा धाणा, कुछ धनिया हम इसमें शामिल करते हैं, जो कि बहुत ज़रूरी है। ठाहिजो ऐं ॾिसजो त कहिड़ी तव्हांखे तारीफ़ थी मिले, मोट थी मिले। आप तारीफ़ें समेटिएगा, इसको बनाकर देखें और फिर कमेंट करके मुझे ज़रूर बताएं कि अगर जब आपने बनाया तो कैसा रहा। बाहर कयूं था बंद, इनके डिश आउट कयूं था। उसूल तो यही है कि इसको थोड़ी देर के लिए ढककर छोड़ देना चाहिए। जब भी ऐसे खाने पकाएं जिसमें थोड़ी सी ग्रेवी हो तो उसको पकाने के बाद, आग बंद करने के बाद थोड़ी देर छोड़ देना चाहिए। तो मेरी फेवरेट प्लेट जो है वो रेडी है, इसमें इसको निकालते हैं। सो आप मुझे ज़रूर बताइएगा कि ये आपको मेरी रेसिपी कैसी लगी है। अगर अच्छी लगी हो तो वीडियो को शेयर करें, लाइक करें, कमेंट करें, शेयर ज़रूर करें ताकि दूसरे भी जो है इस चीज़ से फ़ायदा उठा सकें। ठीक है, सो हमेशा मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। प्यार सां पकल खाधे जी ॻाल्हि ई ॿी आहे, उहो तव्हांजे सिहत लाइ बि सुठो आहे, तव्हांखे उन मां फ़ाइदो बि मिलंदो ऐं उहो तव्हांजे लाइ हेल्दी खाधो हूंदो। ऐं जेको खाधो किरोध करे पचायो वञे उन खाधे में सिहत न हूंदी आहे। ठीकु आहे, सो हीअ मुंहिंजी मज़ेदार बिहनि जी कढ़ाई रेडी आहे। वोट ज़रूरु ॾिजो, ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻी। ठीकु आहे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं, तेसिताईं अला वाही।